नाज़रीन बे पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त थाणे बुलाखान में हज़रत अली करमुल्ला वजह जे जश्न विलादत ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शेख बाजी जे सालियाने उर्स जे मौक़े ते सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे आहे शहबाज़ उमरानी। थाणो बुलाखान में जश्न विलादत हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शेख बाजिद रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह शेख बाजिद रहमतुल्लाह अलैह जे अंगण ते सूफ़ियाणे राग रंग ऐं जश्न विलादत जी महफ़िल मुनक़द कई वई। सूफ़ियाणी महफ़िल में थाणो बुलाखान, कराची, कोटड़ी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त सिंध जे मशहूर सूफ़ी फ़नकार फ़क़ीर इमरान अली समूह, सैयद अलावरयो शाह, रजब बलोच, सिंगार अली ऐं ॿियनि सूफ़ियाणा कलाम पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। मौके ते महफ़िल में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जशन विलादत मौला इमाम अली अलैहिस्सलाम जे शान में ऐं मालिक जे आमद में, जशन काबा जे आमद में सिलसिले प्रोग्राम रखियो वियो आहे। हज़रत शेख बाजिद बरीअ जो उर्स भी कयो वेंदो आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो जशन भी मनायो वेंदो आहे। हैदराबाद, सन, जामशोरो ऐं कोस्तान जे हर पटे खां हिते माण्हू ईंदा आहिनि ऐं इन जशन में शरीक थींदा आहिनि। हीउ जशन 9 बजे खां शुरू थींदो आहे, सुबुह फजर ताईं जशन जारी रहंदो आहे, जंहिंमें महफ़िल, मौसीक़ी, नातूं, कसीदा बयान कया वेंदा आहिनि। मौले शान खे बयान कयो वेंदो आहे। असीं हर साल ईंदा आहियूं, माल खे ॿारी बनाईंदा आहियूं। सरदार शेख बाजिद जी माजन खां सन खां सभु फ़ुकरा ईंदा आहिनि, पीर फ़क़ीर सभु सनाई सरदार पहुचंदा आहिनि। हाज़िरी भरींदा आहियूं, ओसी ते सभु फ़ुकरा ख़ुशि थी वेंदा आहिनि, सभु दुआऊं वठी निकिरंदा आहिनि हितां। सालियाना असांजी मल्हाइण जो बसि आहे, असां मल्हाईंदा आहियूं हर साल ते, दीदार वठंदा आहियूं ओसी ते। इहे सभिनि जो ओसी ते जान ओसी सभिनि जो कंदा। सालाना प्रोग्राम है असांजे थाणे बुलाखान शहर जो, जंहिंमें सन खां, जामशोरे खां, कोटड़ी खां माण्हू ईंदा आहिनि ऐं सन जी हस्ती साईं मौजन अली शाह बादशाह, साईं काज़मी सैयदन, साईं पाण कई ईंदा आहिनि पंहिंजे शहज़ादनि सां गॾु ऐं साईं आहिनि जिन जी माना शफ़क़तूं हूंदियूं आहिनि हिते, जेके हिन महफ़िल खे रौनक बख़्शींदा आहिनि। असां सन खां आया आहियूं, सूफ़ी राग आहे, साईं जी हाज़िरी भरण आया आहियूं। तमामु थाणे बुलाखान जा माण्हू ॾिसी ख़ुशी थी आहे असांखे। अली अलैहिस्सलाम जो जश्न विलादत मल्हाईंदा आहियूं, सालियानो असीं मल्हाईंदा आहियूं। इहो ई मौला जो जश्न आहे, सो हर मोमिन खे मल्हाइणु खपे। तमाम महफ़िल में शरीक माण्हुनि जा वीचार ॿुधा। हुननि चयो त थाणो बुलाखान शहर में हर साल ई सूफ़ियाणे राग रंग जी शानदार महफ़िल मुनक़द कराई वेंदी आहे, जंहिंमें जामशोरे ज़िले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सवे माण्हू शिरकत कंदा आहिनि। शहबाज़ उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुलाखान।